नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त 5 अगस्त 2019 खां पोइ भारतीय कश्मीरियुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिश कई। इसाक डार जो चवणो त भारतीय ज़ुल्म बावजूदि कश्मीरी अवाम साबित क़दम रहियो आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणो आहे त योम इस्तिहसाल मल्हाइण जो मक़सदु भारत जी हिक तरफ़ी क़दमनि जी मज़म्मत करणु आहे। संदसि चवणो त भारत हिक तरफ़ा क़दम खणी कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु कई। 5 अगस्त ते भारत कश्मीर खे हिक जेल में तब्दील कयो। संदसि चवणो त पाकिस्तान कश्मीर जी सियासी सफ़ारती इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त 5 अगस्त 2019 खां पोइ भारतीय कश्मीरियुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिश कई। इसाक डार जो चवणो त भारतीय ज़ुल्म बावजूदि कश्मीरी अवाम साबित क़दम रहियो आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणो त योम इस्तिहसाल मल्हाइण जो मक़सदु भारत जी हिक तरफ़ी क़दम जी मज़म्मत करणु आहे। संदसि चवणो त भारत हिक तरफ़ा क़दम खणी कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु कई। 5 अगस्त ते भारत कश्मीर खे हिक जेल में तब्दील कयो। संदसि चवणो त पाकिस्तान कश्मीर जी सियासी सफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो।